नाज़रीन सखरन जे खानगी स्कूल में सकाफती दिहाड़े के हवाले से तकरीब मुनक़द कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे रज़ा मोहम्मद सियाल। असां हिन वक्त न्यू ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल में मौजूद आहियूं, जिते अज सिंध हिक सकाफत हिक जे उनवान तहत CDF जे चेयरमैन अब्दुल हमीद पारां सकाफती ॾियारो रखियो वियो आहे। अचो त हिते मौजूद शागिर्दनि ऐं ॿियनि आयल महिमाननि खां पुछूं त उहो अॼोके ॾींहं सां छा था ॿुधाइनि। असां नया शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी वारनि जा, जिन असांखे कवरेज ॾिनी आहे ऐं असां अजरक टोपी पाए असां हिते आया आहियूं। न्यू ऑक्सफोर्ड स्कूल में जी SOPs अमल जे ज़रिए बि असां पंहिंजो प्रोग्राम कयो आहे। इनशाला 6 डिसंबर असां ईद वांगुरु मल्हाईंदासीं। पहिरां त मां मेहरान टीवी जे दोस्तनि जो नया शुक्रगुज़ार आहियां, छाकाणि न्यू ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल ते गुलाम नबी मोहराई ऐं मेहरान टीवी पाण गुलाम नबी साहब बि अची हिते प्रोग्राम करे वियो आहे। हर साल जीअं असीं मेहरान टेलीविज़न सां गॾु प्रोग्राम कंदा आहियूं, इनशा ताला जीअं अॼु असां पंहिंजे बहितरीनु प्रोग्राम करे ॾेखारियो आहे, इनशा ताला 6 डिसंबर खे बि असां इन ॾींहं खे ईद वांगुरु सेलिब्रेट कंदासीं। असां नहायत ई शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी जा, जंहिं असांखे कवरेज ॾिनी ऐं असां तमामु सुठो प्रोग्राम कयो आहे स्कूल में। 6 डिसंबर ते बि अहिड़ो प्रोग्राम कंदासीं। असांखे नाज़ आहे, असांखे फ़िकुर आहे पंहिंजी अजरक ते, टोपी ते ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे 6 डिसंबर सकाफ़ती ॾियारो असां सिंध में समूरी सिंध में मल्हाईंदा आहियूं। जे ज़रिए असां इहो पंहिंजी गवर्नमेंट पंहिंजे इदारनि जे इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त असां स्कूल हलाए सघूं था, असां SOPs जे तरीक़े सां स्कूल हलाए सघूं था ऐं प्रोग्राम बि करे सघूं था। उनजे करे मेहरान टीवी जा असां शुक्रगुज़ार आहियूं। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी जा, जंहिं असांखे हिते अची फुल सपोर्ट कई। असां हर वारे 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहियूं। अॼु बि सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं इनशाला 6 डिसंबर ते टोपी अजरक पाए ईद वांगुरु सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा। असां 6 डिसंबर ते बि सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान टीवी न्यूज़। जे हिकिड़े गुल जी आस रखां, मां बुलबुल न आहियां ए सोना जो हिकिड़े गुल जी आस रखां। ही सिंध समूरी माउ मुंहिंजी, ही सिंध समूरी माउ मुंहिंजी, या सिंध रखां या साह रखां।